साइबर सिक्योरिटी उहो तरीक़ेकार आहे जंहिं ज़रिए सिस्टम्स यानी कंप्यूटर्स या मोबाइल फ़ोन्स खे डिजिटल हमलनि खां महफ़ूज़ बणायो वेंदो आहे। इन हवाले सां ॼाण ज़रूरी आहे छो त अणॼाणाई में माण्हू ठॻीअ जो शिकार थी वेंदा आहिनि। कंप्यूटर जो एंटीवायरस सॉफ्टवेयर तयारु कंदड़ हिकु कंपनी मोबाइल फ़ोन्स ते हैकर्स जे हमलनि जो बुनियादी सबबु वापेदारनि खे साइबर सिक्योरिटी जी आगाही न हुजण खे करार ॾिनो आहे। कंपनी तरफ़ां कयल सर्वे रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त घणा मोबाइल वापेदार साइबर सिक्योरिटी जे हवाले खां अणॼाण आहिनि। कंपनी तरफ़ां इहा रिपोर्ट बार्सिलोना में थियल मोबाइल वर्ल्ड कांग्रेस इवेंट में पेश कई वई हुई। इन दौरान ज़ोर ॾिनो वियो हो त डेस्कटॉप लैपटॉप जी हिफ़ाज़त सां गॾु मोबाइल फ़ोन्स जी साइबर सिक्योरिटी जे हवाले सां वापेदारनि खे आगाही ॾियणु ज़रूरी आहे। रिपोर्ट में ॿुधायो वियो त 59% अरिड़हं वरियनि खां घटि उमिरि जा ॿार मोबाइल फ़ोन्स खे कंप्यूटर खां वधीक महफ़ूज़ सम्झनि था, जॾहिं त 49% वालिदेन जो बि मोबाइल सिक्योरिटी ते घणो एतमाद आहे। रिपोर्ट मूजिब 56% वालिदेन जॾहिं त 41% ॿार पंहिंजी मोबाइल में पासवर्ड लॻाए उनखे इंतिहाई महफ़ूज़ सम्झंदा आहिनि। सर्वे जे नतीजनि खे माहिरनि इंतिहाई ख़तरनाक करार ॾींदे चयो आहे त इन सां नौजवान नसुल खे घणा ऑनलाइन ख़तरा आहिनि। इन लाइ ज़रूरी आहे त साइबर सिक्योरिटी जे हवाले सां बुनियादी ॼाण हासिल कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk